बलबुधो ड्रिगर अंडरपास में पानी निकाल नथी सघियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे अब्दुल्ला सोलंकी। अब्दुल्ला, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल हिन वक्त असी कराची के मेन शरह फिसल रोड ते मौजूद आहियूं, जिथे जेको ही ड्रिग रोड वारो इलाइक़ो है। ड्रिग रोड जी अंडरपास में गुज़िरियल ॾींहुं जेकी बरसात पयल हुई उन खां पोइ हिन वक्त जेको अंडरपास पानी भरिजी वञण सबबि बंद है। तंहिं करे जेका शहरी आहिनि, जेको शरह फिसल जी ट्रैफिक है वो ख़ासि तौर ते उनखे मुतबदल रास्तो ॾिनो वियो आहे। जेके अंडरपास खां क्रॉस करण बजाए जेको मेन रोड तां जेको आहे वञनि पिया। ही जेके ट्रैफिक तव्हां ॾिसंदव, इहा ट्रैफिक मुख़्तलिफ़ जेको आहे अंदरि खां थींदी मलीर जेकी वेंदड़ ट्रैफिक है उहा अंडरपास का मथां जेके वञी पई गुज़रे पई, जंहिंजे करे ट्रैफिक बोतल भी थी वई आहे। पर मां इहो वादे कंदो आहियां त हिकु पासे ड्रिग रोड जे हिन अंडरपास खे जेको पानी हुजण सबबि बंदि कयो वियो आहे, त ॿिए तरफ़ जेको जो गुलिस्तान जोहर ॾांहुं वेंदड़ रस्तो आहे उहो भी पिणु जेको आहे हेठि वेहिजी वियो आहे। तंहिं करे ॿई रोड बंदि कया विया आहिनि। हिकिड़ो रोड हिते जेको आहे मुतबदल ॾिनो वियो आहे। शहरी ॾुखियानि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। मां इहो बि वादे कंदो आहियां त कुझु टाइम अॻु जेको आहे सीएम सिंध जेको विज़िट कयो, जंहिंखां पोइ हिनखे जेको आहे ड्रिग रोड जी अंडरपास खे जेको पाणी आहे उहो करण जी कोशिशि कई पई वञे। जलंधर कैंटोनमेंट वारनि हिन वक़्तु जेको आहे हिते कमु करणु शुरू करे छॾियो आहे। न सिर्फ़ु एतिरो, पर हिते जा शहरीनि जो चवणु आहे त गुज़िरियल राति खां वठी ही जेको रोड बंदि हुजण करे